नशो फ़िरोज़ जाफ़री स्टूडेंट्स ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान 7 डिवीज़न जो सालाना डिवीज़न कन्वेंशन मदरसा इमाम मेहंदी अलीपुर वंगाणी में वॾी शान वक़ार ऐं तंज़ीमी जोश ऐं जज़्बे सां मुनक़िद थियो। कन्वेंशन दौरान तंज़ीमी मामलनि ते तफ़सीली गुफ़्तगू कई वई, जॾहिं त मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी शिया उलमा काउंसिल पाकिस्तान अल्लामा मोहम्मद अली जरवार कन्वेंशन में ख़ुसूसी शिरकत कई ऐं ख़िताब कयो। कन्वेंशन में कसरत राय सां एहसन अली वंगाणी खे डिवीज़नल सदर चूंडियो वियो। इन मौक़े ते मरकज़ी सदर GSO पाकिस्तान फ़तह रिज़वी नो मुंतखब सदर खां हालफ वरितो ऐं कन्वेंशन में शरीक माण्हुनि खे सदारती ख़िताब कयो। कन्वेंशन में मजलिस उमूमी जे मेंबरनि वॾी तादाद में भरपूर शिरकत कई। कन्वेंशन खे मरकज़ी रुकन निज़ारत GSO पाकिस्तान जवार दोस्त अली वंगाणी मदरसा इमाम मेहंदी अलीपुर वंगाणी जे प्रिंसिपल अल्लामा डॉक्टर ख़ादिमुल हुसैन अल हुसैनी मरकज़ी रुकन निज़ारत ऐं साबिक़ मरकज़ी सैयद राशिद हुसैन दख़वी ॿियनि ख़िताब कयो। इन मौक़े ते अॻवणनि जाफ़री नौजवाननि खे तंज़ीमी इस्तेहकाम, नौजवाननि जी नज़रियाती तरबियत, तालीमी मैदान में वधीक भरपूर किरदार, नौजवान जी किरदार साज़ी, तंज़ीमी नज़्म ज़ब्त ऐं ताहत मिलत जी अहमियत बाबति आगाही ॾिनी ऐं नएं चूंडियल डिवीज़न काबीना लाइ नेक तमन्नाउनि जो इज़हार कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।